जे मेले ते नाज़रीन अॼु जीअं त मेले जो ॿी धमाल आहे मेले जे हवाले सां उन्हनि जो वधीक छा ठाराईंदा आहियूं। साईं जो मेलो सालानो लॻंदो आहे, असां संभालींदा आहियूं। ॾहाणी कबीलो मां सरपरस्त थियल आहे गुलाम हैदर ॾहाणी, असांजो मीर अली सन खान ॾहाणी, जबल खान ओडो, हे असां पाड़े जा सभु गॾिजी सॾिजी हे मेलो असां लाहींदा आहियूं। ऐं असांजो गादी नशीन अली गोर खान ॾहाणी आहे, हे मेलो सालानो लॻंदो आहे। हाणे कल्ह पहिरियों धमाल, अॼु विचो धमाल आहे। हेॾे केॾी आवाम आहे, पहलवान चइनी सूबनि जा पहलवान हिते पतल आहिनि, पहलवान मल विढ़नि था पिया। सभिनि खे जेको आहे दावत असां ॾियूं था, सॼे सिंध जी सखावत आहे मल, सिंध जी सखावत आहे उहो असां मल करायूं था। उन खां पोइ वरी सुभाणे राग रंग थींदो आहे। जीअं असांजी रशम रवाज़ आहे सिंध जो, असां उहो पंहिंजो रशम रवाज़ पूरो कंदा आहियूं। पीरनि फ़क़ीरनि जी मलाखड़ा मेला थींदा रहंदा आहिनि, उहे पंहिंजा करायूं था। हक़ीक़त सां पंहिंजो मल्हायूं था पिया, सुठे इंतिज़ाम सां असां को तावन कंहिं DC न कयो आहे, पंहिंजे पाण कंदा आहियूं। जेको बि कुझु कंदा आहियूं पंहिंजे पाण कंदा आहियूं। राश ॾींदा आहियूं, कचो राशन ॾींदा आहियूं, नंगर न्याज़ कराईंदा आहियूं। उनखे सभु कुझु हिते मिलंदो आहे, का तकलीफ़ न थींदी आहे। ॿार जेके बि ईंदा आहिनि उन्हनि खे राश पंहिंजो ॾींदा आहियूं। असां खाधो खुराक सभु कुझु ॾींदा आहियूं। पर कबूल मुहिम चकर के तो हिते आयो तमामु ज़बरदस्त ख़ुशी थी, असांखे ख़ुशी हूअं बि थींदी आहे। असांजी कल्चरली गेम मलाखड़ो हिनखे असां प्रमोट कंदा आहियूं। या आवाम जी तव्हां ॾिठो ख़ुशी थी सोच कई हुई बिल्कुलु हर साल ड्यूटी ॾियणु असां ज़रूरु ईंदा आहियूं। ऐं हिते मुख़्तलिफ़ ज़िलनि मां लोकल बंदों के साथ हेल्प करके इन सिस्टम को सीधा कर ले, क्योंकि फिर भी लोकल बंदों ने इतना तफरीह चले जाओ हर जगह हमारा वाहिद लाड़काना ये डिवीज़न लेवल पे है जिसमें कोई ऐसी फ्रेशमेंट किसी सदियों सालों तक नहीं होता है। सिंध को गुज़ारिश है इन बुट